बॉलीवुड जी अदाकारा नैना गुप्ता ऐं अॻूणे वेस्ट इंडियन क्रिकेटर सर वेवन रिचर्ड्स जी धीउ मसाबा गुप्ता भारतीय अदाकार सां परिणो करे वरितो आहे। मसाबा गुप्ता पाण बि भारत जी नाले वारी फैशन डिज़ाइनर ऐं अदाकारा आहे। हुन अदाकार सत्यादीप मिश्रा सां लाऊं लधियूं आहिनि। सत्यादीप हिकु वकील बि आहे। मसाबा गुप्ता पंहिंजी शादीअ जो ऐलान इंस्टाग्राम ते कयो ऐं शादी तक़रीब जी पहिरीं तस्वीर बि शेयर कई। धीउ जी शादी तक़रीब में सर वेवन रिचर्ड्स बि शरीक थियो। मसाबा गुप्ता पंहिंजे शादीअ वारे लिबास लाइ पिस्ताई कलर जे लाइट शरारे जी चूंड कई, जॾहिं त संदसि घोटु सत्यादीप मिश्रा खे पिंक कलर जो कुर्तो पाजामो पहिरियल हो। मसाबा गुप्ता तस्वीर शेयर कंदे चयो त शादीअ जे तक़रीब में खोड़ सातरियूं ख़ुशियूं ऐं मुहबतूं हुयूं। हुन पंहिंजे वालिद वेवन रिचर्ड्स, नैना गुप्ता, सत्यादीप जी भेण ऐं वालदा सां गॾु कढायल तस्वीर बि शेयर कई, जंहिंमें सभु ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। मसाबा इन तस्वीर जे कैप्शन में लिखियो त पहिरियों भेरो मुंहिंजी सॼी ज़िंदगी गॾु नज़र अची रही आहे। ही असां आहियूं, मुंहिंजी ख़ूबसूरत फैमिली, हितां जेको बि मिलंदो उहो बोनस हूंदो। नैना गुप्ता वेवन रिचर्ड्स जी धीअ मसाबा गुप्ता जी बिना परिणो कयल माउ आहे।